छा ॿुधाई मम्मी, मां हिन बार राखी ते माइटनि जे अचण जो सोचो त मूंखे ॾिसी मुंहिंजी ॾेराणी चई मां बि राखी ते माइटनि में वेंदसि। बस मम्मी कुछ न, मां किथे बि वञण जो प्रोग्राम ठाहे हिनखे बाहि लॻी वेंदी आहे। ऐं मथां खां मुंहिंजी ससु चवंदी तव्हां ॿई नुंहंरूं वेंदियूं त घर जी केरु कंदो। मम्मी मुंहिंजी ॾेराणी त चाहे थी कि हू सॼो ॾींहुं घुमे ऐं मां हिते पोरियो कयां। मां त पंहिंजी सस खे चई छॾियो कि भाभी वञे थी भैया सां गॾु पंहिंजे भाउ खे राखी ॿधणु, ऐं मुंहिंजो भाउ एतिरी परे खां हिते अचे ऐं हीअ वञी हलनि दुकाननि ते कमु करणु, छा मुंहिंजे भाउ जी इज़त कोन आहे? हाणे त मुंहिंजी ॾेराणी मूंखां भूत ॿारे पई थी हले, मां बि हा ना में पई थी जवाबु ॾियांसि। ॾाढी जी हुजूरी करे लाथी, मथे ते थी चढ़े। हींअर 11 तारीख़ जो तीजड़ी जो प्रोग्राम आहे आगरा जे कमला नगर जे सिंधु भवन में, जिते रोटी पाणी डांस मेहंदियूं सभु फ्री आहिनि। असांखे 2 पास ॾेई विया आहिनि। मां ऐं मुंहिंजी ससु वञूं था त ख़ुदि भूत सुॼाए वेठी आहे कि मूंखे सलाह बि नथा कयो। अरे तूं वञ न, हुते सिंधी में ॻाल्हाए तोखे एंट्री मिली वेंदी। मां बि वेंदमि 11 तारीख़ जो सिंधु भवन कमला नगर तीजड़ी प्रोग्राम में। आगरा जी सभी सिंधी मायूं ईंदियूं, फ्री प्रोग्राम आहे। मां बि हिननि जी मोहताज थोरी आहियां, सिंधी में ॻाल्हाईंदमि, पंहिंजे पाण एंट्री मिली वेंदी। हींअर मुंहिंजी ससु मूंखे तीजड़ी ते वॻो वठी ॾिनो आहे त चए थी मूंखे भाभी जहिड़ो वॻो खपे। छा ॿुधाए मम्मी, ॿई हिकु जहिड़ो वॻो पाईंदासीं त भेंडुनि वारी कान लॻंदासीं? मम्मी सम्झनि सभु था, बसि कुझु चइनि नथा, सोचनि था घर जो माहौल ख़राबु थींदो। मुंहिंजे ई पराड़े भोलो भॻत पियो।